بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. السلام عليكم ورحمة الله وبركاته. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। असांजो साईं रमज़ान शरीफ़ अलहमदुलिल्लाह पंहिंजो थोरो डाइवर्ट कयोसीं। टीहों सिपारो असां शुरू कयो रमज़ान शरीफ़ में इंशाअल्लाह ताला असां उहो थोरो चेंज करे असां सिखियोसीं। वियासीं सूरा यासीन ते ऐं सूरा रहमान उहे बि मुकमल कयूंसीं। सूरा यासीन नंबर 36 ऐं सूरा रहमान 55 इन्हनि खे सिखण जी अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन सादत कईसीं। वापसि पंहिंजे उन ते ई 30 सिपारे ते ऐं हींअर असां इंशाअल्लाह ताला अॼु सिखंदासीं सूरा अतकवीर। उन जो नंबर आहे 81। आयतूं 1 खां 14 ऐं पोइ इज़ इज़ा ऐं मा इहे टे थोरा अहम आहिनि लफ़्ज़, इन्हनि खे सिखबो। हीअ सूरा अतकवीर आहे मकी सूरत। इन में 29 आयतूं, हिकिड़ो ई रुकू आहे। जेके असां इन खां पहिरीं सिखी आया आहियूं उहे हुयूं 90, जेको 78 नंबर सूरत ते जितां 30 सिपारो शुरू थिए थो पियो। माना 30 सिपारो शुरू थिए थो पियो किथां? 78 खां। 90 अम यतसाअलून, तॾहिं हुन सिपारे जो नालो बि अम पइजी वियो आहे। उन खां पोइ नाज़ियात पढ़ीसीं जेका 79, अबस अबस व तवल्ला, इहो है न हितां शुरू कईसीं। जेका अबस उहा नंबर ई 80। माना इहे असां 3 पढ़ी चुकासीं। हाणे असां 30 सिपारे जी माना जुज़ 30 उन जी 4थी सूरत पढ़ूं था पिया, जंहिंजो नंबर थींदो 81। 3 शयूं ते 2 अहम अथई। हिकिड़ी ॻाल्हि इहा त हींअर असां शीट में थोरी मां इहा चेंजिंग कई आहे इन उमेद सां त माना थोरी का हिन में अंडरस्टैंडिंग में बहितरी थिए। उहा इहा त हीअ जेके स्लाइड्स ते जॾहिं हीअ कार्नर ठहियल हूंदी न ब्लू, माना इट इज़ समथिंग दैट इज़ टू बी टेकन होम। माना थोरो लेट्स पे मोर अटेंशन ऑन दैट। अलहमदुलिल्लाह क़ुरान पाक जो हिकु लफ़्ज़ टेक होम आहे न सही आहे त उहो यकीनन, पर सम्झाणी जे लाइ जेको असां सिखूं था पिया न, माना उन में इहा स्लाइड उनखे थोरो अटेंशन ॾिबो। ऐं जेकॾहिं असां जीअं अमजद साहब माशाल्लाह हुन में अॻे ई तमामु सेशन ख़तमु कोन थींदो आहे, सभु स्लाइड शेयर थी रहियल हूंदियूं आहिनि। इहा वॾी सहूलियत कई आहे साईं असांजे लाइ तमामु। जॾहिं उहे स्लाइड्स हुजनि जिन ते इहो माना एंगल ठहियल आहे, उनखे थोरो माण्हू वरी खणी वञी करे वापसि मोटी वञी ग्रुप ते थोरो हुनखे कॾहिं कॾहिं नज़र करे त या रिमाइंड थींदो हले। उन खां पोइ जेके असां टेस्टियूं रखंदासीं न इंशाल्लाह पोल कंदा आहियूं, उन में सिंगल सिलेक्ट हूंदो अॻे त भई ॿिनि मां कोई हिकिड़ो चूज़ करणो हूंदो आहे न, जीअं MCQ हूंदा आहिनि। हाणे असां कंदासीं उन में मल्टीपल सिलेक्ट ऑल्सो। माना हीअ जॾहिं चोरसे में क्वेश्चन जॾहिं ईंदो उन सां गॾु इहा चौकड़ी ठहियल हूंदी न, माना उन में इहो आहे त कोई हिकिड़ो जवाबु न हूंदो, हिक खां वधीक हूंदा, चाहे 2 हुजनि 3 या 4 जवाब सही हुजनि, पर माना हिक खां वधीक सिलेक्ट कबा। हाणे अचूं था पिया सूरा अतकवीर ते। इट इज़ टेक होम। पर टेक होम छा आहे? हे 3 शीटूं टेक होम त न आहिनि न, इन त ख़बर ई कोन थी पए। टेक होम जी ॻाल्हि इहा आहे साईं त असां जेका सूरा अतकवीर पढ़ूं था पिया उहा हीअ आहे। हीअ अबस हिते ख़तमु थी न, हिते असां पढ़ियोसीं जीअं वुजूह यौमइज़िन मुस्फरा, इहो हिते ख़तमु कईसीं। त हीअ जेका हिते शुरू थिए थी पई 81 नंबर, इहा शुरू थिए थी इज़्ज़श शम्स कुव्विरत। इन खां पोइ जेका ॿी सूरत आहे वरी इज़्ज़स समाउन फतरत, वरी 3 सूरत आहे इज़्ज़स समाउन शक़्क़त। इहे तक़रीबन 5 सूरतूं आहिनि। 3 हीअ आहिनि, हिकिड़ी अॻियां ईंदी इहा न, हिकिड़ी पहिरीं थी वई आहे इज़ा वक़अतिल वाक़िअ, हुन में इज़ा आहे। ऐं अॻिते ईंदी इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा। इहे 5 आहिनि न, इहे इज़ा खां शुरू थींदी, इज़ा खां। इहा टेक होम आहे इज़ा में 5 सूरतूं आहिनि, थोरो अंडरस्टैंडिंग लाइ। हाणे जॾहिं इज़ा में 5 सूरतूं आहिनि, माना इन जो इहो ई अहम आहे त पहिरियों थोरो हिन ते पे अटेंशन कयूं। इहो अगेन इज़ अ टेक होम दैट इज़ा जेको आहे उहो ज़ जेको आहे न हीअं आवाज़ निकिरंदो आहे, इज़ा इज़ा। अज़ चइबो न त ज़बान जे टिप मां इहो अखर निकिरंदो आहे, ज़बान जी टिप मां। ऐं ज़बान जी टिप किथे लॻंदी आहे? ॾंदनि, मथियनि ॾंदनि ते लॻंदी आहे, थोरी ज़रड़ी ॿाहिरि निकिरंदी आहे, घणी न। अज़
अज़ जो मखरज कढण जो तरीक़ो इहो आहे। हुन खां पोइ ॻाल्हि इहा आहे हिन में ॾिसो हिन जी मूवमेंट जेका हिते कीअं थी बीठी आहे न, असां चवंदा आहियूं ज़े अज़ अज़ न आहे, इज़ा न आहे, इज़ा न पढ़िबो हिनखे छा पढ़िबो अज़, ठीकु आहे। हिन में ज़ुबानी मूवमेंट ॾिसो हेठि आहे, अहिड़े नमूने सां हीअ आहे अज़ ऐं असल कहिड़ो आहे अज़ अज़। पहिरीं त इन ते प्रैक्टिस करणु खपे अज़ अज़ इज़ा। उन खां पोइ ॿी हिकिड़ी ॻाल्हि हिते अहम कहिड़ी आहे, असां जॾहिं सिखंदासीं उन में हिकिड़ी शइ जी ॿियो ध्यानु रखणो पवंदो, उहो इहो क़ुर पाक में अरबी जी ॻाल्हि कोन था कयूं, क़ुर पाक में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि उन्हनि में किन सूरतुनि में के अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके रेयरली यूज़्ड वर्ड्स आहिनि। हिकिड़ो दफ़ो का इस्तेमालु थिया आहिनि कंहिं सूरत में, ॿिए हंधि कंहिं सॼे 30 जुज़नि में थिया हूंदा, किथे न त न थिया हूंदा, कंहिं कंहिं जाइ ते थिया हूंदा। ॿिया आहिनि कॉमनली यूज़्ड वर्ड्स, बार बार अचनि था, कॾहिं हुते आयो माना आम लफ़्ज़ आहिनि इहे, जेकॾहिं घणी देरि लाइ न बि आया आहिनि पर आम लफ़्ज़ आहिनि जेके असांजी ॿोली में बि आयल आहिनि, जीअं फ़ाक़ियतुन मेवा, इहो कॉमन लफ़्ज़ आहे न मेवा। अहिड़े नमूने सां ॿिया ॿिया के लफ़्ज़ आहिनि जेके कॉमनली यूज़्ड वर्ड्स आहिनि। टियां वर्ड्स अहिड़ा आहिनि जेके रिपीटेडली यूज़्ड वर्ड्स आहिनि, पया इस्तेमालु थिया आहिनि, पया इस्तेमालु थिया आहिनि, पया इस्तेमालु था थियनि, माना बार बार उहे अचनि था पिया। हाणे जेके कॉमनली यूज़्ड आहिनि ऐं जेके रिपीटेड आहिनि न, इन्हनि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं कीअं कैटेगरी, ही पहिरियों ॿियो टियों आहे, त पहिरीं जेको टियों न पर रिपीटेडली यूज़्ड वर्ड्स, इन्हनि खे वधीक सम्झण जी ज़रूरत आहे। छो जो जॾहिं असां हिकिड़ो लफ़्ज़ था सम्झूं न, ईअं सम्झो त जेकॾहिं उहो 1200 भेरा आयो आहे त माना 1200 लफ़्ज़ सम्झी वरिता। जेकॾहिं उहो माना हिकिड़ो 3000 भेरा आयो आहे, 3000 भेरा जेका हिकिड़ो दफ़ो हुनखे सम्झी वरितोसीं त 3000 सम्झी वरितासीं। क़ुर पाक में टोटल घणा लफ़्ज़ आहिनि? 78000। 73,000 73 असांजो हुननि पढ़ायो आहे तक़रीबन 78 या, पर इहो माना लॻभॻि इन जे ई भला 70,000। You have printer? Roughly. Roughly is there, roughly is there. Can I email it? Alhamdulillah Rabbil Alamin. Kindly mute करजो सर, जेके extra voices था please mute करजो। 1 hour. मक़सद आहे त रिपीटेडली बस जेकॾहिं सम्झबा हिकिड़ो दफ़ो न त हिकिड़े दफ़े सम्झण सां हुनखे थी सघे असां 20 दफ़ा हुजनि या 2000 भेरा हुजनि, उहो सम्झी वेंदो माण्हू। इन करे बाक़ी जेके रेयरली यूज़्ड वर्ड्स आहिनि न, उहे उन सूरत में उन वक़्तु सम्झबा, बाक़ी उन्हनि खे माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे यादि न बि बीहनि तॾहिं बि ठीकु आहे। जेके रिपीटेडली यूज़्ड वर्ड्स आहिनि उन्हनि खे यादि करणु ज़रूरी आहे, उन्हनि खे सिखणु ज़रूरी आहे। हाणे जीअं हलूं था पिया पंहिंजे हिन ते, सूरा आपस में आयो हुयो वजूह यौमइज़ मुस्फर, असां जेको ख़तमु कयो होसीं, इहा ॾाढी अहम शइ आहे जेका सम्झण जी आहे। उहो इहो हुयो त वजूह यौमइज़ मुस्फिर ऐं दाहिकतुम मुस्तबशिरा। हिनजी माना छा ई, केतिरा ई मुंहं, वजूहन माना मुंहं, उन ॾींहुं रोशन हूंदा, खिलंदड़ ऐं तमामु सराहा हूंदा। इहा सूरा आपस जाते ख़तमु थी आहे। ॿियो इहा 38-39। हाणे इन जो रेफरेंस असां सूरा यासीन जेका पढ़ी आया हुआसीं न, इन जो हिते अचे थो पियो कहिड़ो, सलाम कौलम मिन रब्बिर रहीम, सलामुन कौलम मिन रब्बिर रहीम। उहे जेके क़यामत ॾींहुं जेके मुस्कुराईंदा सराह जेके हूंदा न चेहरा, उन्हनि ते वरी यासीन शरीफ़ छा थो चए, सलामुन कौलम मिन रब्बिर रहीम, उन्हनि ते अलाह पाक जो सलाम। सूरा वाक़िया छा थी चए, उहे कहिड़ा माण्हू हूंदा, असहाबुल यमीन, जेके सॼे हथ वारा। रिलेशनशिप ॾिसूं था साईं कीअं आहे, माना साॻी ॻाल्हियूं आहिनि पर ॿियनि लफ़्ज़नि में, इहा क़ुर पाक जी हिकमत आहे। उन खां पोइ जेका हीअ आई कहिड़ी आयत 38-39 ऐं वरी 40-41 में छा थो चए, ववजूह यौमइज़िन अलैहा गबरा तरहक़ुहा क़तरा। हाणे 40-41 में छा थो चए, केतिरा ई मुंहं हूंदा जिन ते उन्हनि जी रही पयल हूंदी, जिन खे कारें वेड़ियल हूंदी। त इन जे लाइ वरी सूरा यासीन शरीफ़ में कहिड़ो आहे, उलाइक हुमुल कफ़ारतुल, ही इन जी आहे, उलाइक हुमुल कफ़ारतुल फजर, माना उहे ई मुनकर ऐं बदकार आहिनि। हाणे यासीन शरीफ़ छा थो चए, वमताज़िल यौम अय्युहल मुजरिमून,
मुजरिमो अलॻि थी वञे उन्हनि ई चइबो उन्हनि खे हाणे मुजरिम अलॻि थी वेंदा वॾो जेके जेके कामयाब इंसान आहिनि उहे अलॻि हूंदा कमाल आहे ऐं उहे थी चए सूरा वाक़िया असाब शिमाल ऐं असाब यमीननि ऐं हुन असाब शिमालनि खॿे हथ वारा यानी ॻाल्हि कहिड़ी आहे त ॿिनि आयतुनि में ही उहे माण्हू आहिनि जिन जा चहिरा सरहा हूंदा उहे खिलंदड़ हूंदा ख़ुशि हूंदा माना हर तरह सां ऐं वरी ॿ आयतूं थी ॿुधाए हिनखे त उहे अहिड़ा हूंदा जिन जे मुंहं ते रही पियल हूंदी जिन खे कारें मिलियल हूंदी पोइ उन्हनि जी वज़ाहत इहा आहे त उहे ई मुनकार ऐं बदकार आहिनि उहे मुनकर ऐं बदकार आहिनि त सियासी शरीफ़ चए पोइ उन्हनि खे मुजरिमो अलॻि थी वञो काफ़िरून न आहे नोट करण जी ॻाल्हि आई आहे साईं ममताज़ुल यौम अय्युहल काफ़िरून काफ़िरून न आहे मुजरिमून आहे ऐं मुजरिमनि जी वज़ाहत थी पई आहे काफ़िन जा मुजरिम केरु आहिनि अमल तौर भा कि अहिड़ा हूंदा जेके पंहिंजे चहिरे सां सुञाता वेंदा यूरफल मुजरिमून बिसीमाहुम सूरा रहमान असां पढ़ीसीं न यूरफल मुजरिमून मुजरिम त पंहिंजे चहिरे में सुञाता वेंदा परे खां युख़ज़ बिन नवासी वल अक़दाम पिटो कयो वेंदो उन्हनि खे चहिरे जे वारनि खे वठी करे पिटो कयो वेंदो परे खां सुञातल हूंदा त के वरी अहिड़ा चहिरा हूंदा जेके परे खां सुञातल हूंदा पर पोइ मुजरिमनि खे चयो वेंदो अलॻि थियो हाणे ही ॿियो हुन खां पोइ जेका हीअ सूरत शुरू थिए थी पई इज़ शम्स कुव्विरत हाणे इहो कहिड़ो इहो जेको ज़िक्र हो सूरत अबस में न उहो मकी सूरत आहे मकी सूरत में इहो ज़िक्र हो क़यामत जो ऐं हीअ बि क़यामत जी ॻाल्हि आहे मकी सूरतुनि में टे ख़ासि ॻाल्हियूं आहिनि हिकु क़यामत हिकु तौहीद ऐं ॿियो रसूलनि ते ईमान हाणे हीअ चए थी पई इज़ शम्स कुव्विरत जॾहिं सिजु वेड़बो वज़न नुजूमुन कदरत ऐं जॾहिं तारा मेरा थींदा वज़ल जिबाल सुयरत ऐं जबल जॾहिं हलाया वेंदा वज़ल इशार उतिलत ऐं जॾहिं ढुकियूं विहामण ते ॾाचियूं बेकार छॾिबियूं ॾाची जेका हूंदी आहे उन्हनि जी अरबनि वारी उहा 10 खां 15 महीननि ते उन्हनि जी ॿी ॿार खे बर्थ ॾींदी आहे उहा ॾाची जेका बर्थ ॾींदी ॿार खे उहा ॾाढी क़ीमती आहे इहा वैल्यूएबल आहे तमामु छो जो उहो वॾो असेट आहे उहो असेट सफ़र में बि कमु ईंदो आहे खाइण पीअण में बि कमु ईंदो त न माना बर्थ हूंदी आहे माना वैल्यू हूंदी वॾी हिनजी त हाणे जॾहिं इहो ॾींहुं अचे थो क़यामत जो उन जो ज़िक्र आहे इहो त जॾहिं सिजु वेड़बो हाणे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त शम्स सभिनी खे ख़बर आहे सिजु नुजूम सभिनी खे ख़बर आहे तारा जिबाल जबल जो जमा हुआ जबल इशार जी ख़बर न आहे उतिल जी ख़बर न आहे इहे शयूं ही कॉमन लफ़्ज़ आहिनि कुव्विरत कदरत सुयरत इहे नवां लफ़्ज़ आहिनि इहे रेयर लफ़्ज़ आहिनि इन करे हिन जी माना हिते ई सम्झिबी बाक़ी ॿियनि जी माना पंहिंजे ज़हन में रखबी मेमोराइज़ कबी उनखे रिपीट कबो सिखबो सम्झबो हाणे इहा ज़िक्र थियो उन खां पोइ अचे थियो पियो वहज़ल वहूश हुशिरत वहज़ल बिहार सुजरत वहज़ल नुफूस ज़ुवेजत ऐं जॾहिं जंगली जानवर गॾु कबा जॾहिं जबल हलाइबा सिज वेड़बो इहे सभु किथे बीठा आहिनि पंहिंजी ग्रेविटी ते बीठा आहिनि न जेका असांखे साइंस अॼु ॿुधाए थी पई हूअं त अलाह जी कुदरत आहे पर उनजी सस्टेनेबिलिटी ग्रेविटी आहे सॼी मैग्नेटिक फोर्सिस आहिनि जेके उनखे पंहिंजी जाइ में जली बीठा आहिनि जॾहिं उहो ख़तमु थी वेंदो त पोइ इहे ज़लज़ला ईंदा सिज ख़तमु थी वियो त अलाए छा सूरत आहे हशर थी वेंदो हिते जॾहिं त ज़िलज़लो ईंदो आहे तव्हां ॾिसंदो त जानवर ऐं पखण ऐं ॿियो कीड़ा मकोड़ा इहे ॿिरनि मां निकिरी ईंदा आहिनि ऐं काथे ॿियनि ताईं लिकण जी कोशिशि कंदा आहिनि उनखे अॻे छहीं हिसनि हुनखे ॿुधाईंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं एॾो वक़्तु वाक़ियो थिए थो पियो त झंगली जानवर गॾु कबा इहा बि हिकिड़ी निशानी आहे ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा जॾहिं दरिया तपंदो त उहो उन सिचुएशन में थोरी हूंदो पोइ त इहो सुनामी ईंदी अलाए केतिरी वॾी अलाए केतिरे हेक्टर स्केल जो त को ज़लज़ला हूंदा उहे का ख़बर आहे या क़यामत कहिड़े रेक्टर जो हूंदो असांजो 7 थींदो आहे त तबाही थी वेंदी आहे 7 जे बजाए 14 हूंदो त छा सूरत हूंदी अलाह आलम पर ॻाल्हि इहा आहे त इंटेंसिटी सम्झणी आई आहे उहो त ॿुधाइनि त सूरह रहमान या सूरह यासीन में त तव्हांखे
वसीयत करण वक़्तु बि न मिलंदो, घर मोटण वक़्तु बि न मिलंदो। इहो अहिड़ो वक़्तु हूंदो। उन खां पोइ छा थींदो, वज़न नुफ़ुस ज़ुविजत, जॾहिं जीअ पाण में मिलाइबा आहे ॿियो सूर आहे। जॾहिं ॿियो सूर फूकबो त छा थींदो, जेके सभु जिस्म ख़तम थी चुका हुया, उन्हनि जा रूह परवास थी चुका हुया, उहो मौत अची चुको, हाणे ॿी ज़िंदगी मिलंदी। उहे रूह जिस्म ॿीहर ख़लकिया वेंदा, उहे रूह उन जिस्मनि ॾे वापसि वरायो वेंदो, माना पोइ जीअ पाण में मिलाइबा, ॿी सूरत थी थिए। पोइ छा थींदो, वज़ल मऊदत सुइलत बिअई ज़ंबि क़ुतिलत। ऐं जॾहिं जीअरे पूरियल न्याणी पुछबी, कहिड़े ॾोह करे मारी वई। न्याणियुनि जी सूरत हाल उन ज़माने में इहा ई, जो छोकिरो ॼाईंदो त उहो ठीकु आहे, ॿाड़ी उन्हनि खे ॼाई त अहिड़ा जाइल हूंदा, उहे पाण खे सम्झंदा, उन में पंहिंजी जेका बि माना पंहिंजे लाइ नहुसत सम्झंदा हुआ, उहो सबबु कहिड़ो बि हुजे, उहो मिल्कियत जी विरासत जो बि हुजे, कहिड़ो बि हुजे, काई बि शइ हुजे, त इस्लामी विरासत त कोन्हे, पर कुझु बि बहरहाल जेकॾहिं हुयो, उन्हनि जे लाइ नंढड़ी ॿारड़ी उहा नहुसत हूंदी, उनखे जीअरे पूरी छॾींदा त वॾी बि न थिए जीअं। ॾिसो कमाल जी ज़हन जी, उन ॿारड़ी जो तसवर कजे, ज़िंदा ॿारड़ी खे ज़मीन में मिटी विझी मथां पूरींदा हूंदा। आहे का इंसान जी अखि का ऐं जेको माना बर्दाश्त करण वारी इहा ॾिसी सघे थी पई। ऐं हू पीउ माउ त चवंदा आहिनि अलाए कहिड़ी दिलि हूंदी आहे, उहो पीउ माउ न कंदी आहे, पीउ माना ज़ुल्म जो अंसर माउ में शामिल कोन्हे, इहो पीउ में हूंदो हुयो। उन्हनि जी इज़त हूंदी, उहे सरदार हूंदा, उन्हनि खे का परेशानी हूंदी। छा अॼु असांजे मुआशिरे में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल कोन्हे? भले जीअरो न पूरींदा हुजनि, पर इहो उन्हनि जे नालनि ते, इज़त जे नाले ते, ॿियनि जे नालनि ते कानून पंहिंजे हथ में खणी हणी भेण जी मुंडी लाहे छॾींदा। क़तल वॾो सवाब जो कमु आहे, जे पूर्ण गुनाह जो कमु। जेकॾहिं जेका न्याणी पूरियल कुझु बि उन ॾींहं ते, जॾहिं वरी जीअ पाण में मिलाइबा ऐं अलाह जा आॾो हाज़िर थींदा, उहा न्याणी पुछबी त हिनखे छो ज़िंदा कयो वियो हुयो, केरु हूंदो जेको जवाबु ॾींदो, अलाह जो आॾो हुन वक़्तु। कंहिंजी ताक़त हूंदी जो ॻाल्हाए पोइ इहो को जवाबु ॾेई सघे हिन जो। जॾहिं उते जवाबु न ॾेई सघंदा त क़तल जेके कनि था पिया न, हिते बेगुनाह उन्हनि जो जवाबु बि न ॾेई सघंदा। ऐं न्याणियुनि सां वर्ताव असां वटि हिकु ज़ुल्म जी इंतिहा आहे, हाणे घटि थी वियो आहे, पर असांजे घर में ख़ुदि असांजे ख़ानदाननि में छोकिरी शादी करे वई, माना मोकिलायो छोकिरी खां बसि। उहा छोकिरी पीउ माउ जे घर अचण जे लाइ उनखे पाण खे का ताक़त न आहे त को हुनजे घर वञी घुमी अची सघे पीउ माउ ॾांहुं। जॾहिं असांजे घर में ख़ुदि सही, मां तव्हांखे सही थो ॿुधायां, असां जॾहिं मोकल वठी वञंदा हुआसीं न्याणीअ जी, 100 बहाना हूंदा हुया, 100 बहाना हूंदा। छो वरी हीअं, वरी हूअं, वरी हूअं। न्याणी जी इहा असां वटि हैसियत रही आहे, ज़ाल थी वई त माना ग़ुलामी खां बि बदतर आहे। ग़ुलाम जा त हक़ अलाह पाक ॾिना आहिनि जेकॾहिं क़ुर पाक में, पर उहो त हाणे औरत जा हक़ बि ॾिना आहिनि। धीअ जो त अलाह पाक माना हिकिड़ो हैसियत एॾी वधाए छॾी आहे जंहिंजी इंतिहा कान्हे। मूंखे रेफरेंस यादि नथो अचे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकिड़ो दफ़ो पुछियो वियो हुयो, वल्लाहु आलम साईं औ खमा काल, इहे पंहिंजे असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ मुबारक अलाह थो ॼाणे। उन्हनि हिकिड़ो दफ़ो पुछियो वियो त तव्हांखे सभ खां वधीक प्यारो केरु आहे? पाण हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला जे लाइ फरमायाऊं, ऐं ईअं न फरमायूं त आयशा, आयशा अबू बकर जी धीअ। अलाह आलम लफ़्ज़ अलाह साईं ख़ुदा बहितर थो ॼाणे, पर चवण जो मक़सदु इहो आहे त उन धीअ खे रुतबो आहे, माना धीअ गुनाह कोन्हे। हुन खां पोइ ॿी हदीस मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम इहो आहे, उन रेफरेंस नंबर हींअर बि कोन्हे, बाक़ी मूं वटि मूंखे कल्ह मां जुमे ते लेक्चर न, पर मां बाक़ी अञा कलेक्ट कोन करे सघियो आहियां।
जंहिं बि शख़्स खे ॿ न्याणियूं हुजनि उन्हनि खे उन सुठी तरबियत ॾिनी उहो नबी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं गॾु हूंदो जीअं ॿ आङुरियूं पाण में गॾु आहिनि का विती कोन्हे का एॾो वॾो एज़ाज़ आहे इहो असां मूं कंहिंखे अहसासु आहे साईं मूंखे बि कोन हूंदो कंहिं ॿिए खे बि न हूंदो छा असांखे अहसासु करणु न खपे न्याणी जो अहसासु करणु न खपे असां वटि अॼु बि न्याणी खे हिसो कोन थो ॾिनो वञे मिल्कियत मां कंहिं जेके घर पाण खे सुठो तमामु अज़ीम सॾाईंदा आहिनि रुतबे वारो उहे न्याणियुनि जी शादियूं न कराईंदा आहिनि मतां मिल्कियत विराए ॾियणी पए एॾो ज़ुल्म आहे शादी मर्द करे थो पियो औरत घर वेठी आहे इहो इंसाफ़ आहे कोई इंसान को अल्लाह पाक जो ख़ौफ़ कंहिंखे कोन थो थिए इहो अल्लाह पाक कोन पुछंदो असांखे क़ुर पाक खे सम्झणु खपे न इहो क़ुर पाक सिधो चवे थो पियो त जॾहिं जीअरे पूरियल न्याणी पुछबी कहिड़े ॾोह करे मारी वई त छा उहा न्याणी न पुछबी त जेका छो घर में विहारी वई उहा न्याणी न पुछबी जंहिंखे छो क़तल कयो वियो उहा न्याणी कोन पुछबी जंहिंखे तव्हां हक़ कोन ॾिना चाहे उहा ज़ाल हुजे चाहे उहा तव्हांजी धीअ हुजे मर्द छोकिरो स्कूल में पढ़ंदो छोकिरी कोन पढ़ंदी असांखे अखियूं खोलणु खपनि ऐं हीउ क़ुर पाक जो मैसेज आहे पाण बि सिखूं ॿियनि खे बि सेखारियूं इहे मैसेजिस आहिनि न अहम जेके वठी हलणा सोसाइटी खे बहितर करण वारा जेकॾहिं असांखे इहे मैसेजिस मिलंदा हलंदा त असांजो गुमराह किथे हुजूं हा उन खां पोइ अचूं था पिया नुशरत ऐं जॾहिं अमलनामा खोलबा इन खां वधीक क़ुर पाक कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि सम्झाए जॾहिं अमलनामा खोलबा जॾहिं आसमान छिलबो आसमान जा दर थींदा उते थींदो माण्हू अमलनामा उते खोलबा वैज़ल जहीम सुइरत थींदो छा अमलनामा खुलिया माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजो हे कमु मां त सोचियो कोन हो मुंहिंजो हे कमु मां सोचियो ई कोन हो सॼे हथ वारा बि खॿे हथ वारा बि सॼे हथ वारा ख़ुशि हूंदा खॿे हथ वारा चवंदा वेल थी वियो हे त सभु शइ लिखी पई आहे जेका असां खां विसरी वई पोइ छा थींदो ऐं दोज़ख जॾहिं दोज़ख ॿारबो वैज़ल जहीम सुइरत वैज़ल जन्नत उज़लिफत हुन सां गॾोगॾु छा थींदो बेश्त वेझो कबो क़ुर पाक जे लफ़्ज़नि ते गौर करण जी ॻाल्हि आहे बेश्त वेझो कबो बहितरिया कंफर्ट आहे न उहा नज़र ईंदी दोज़ख ॿारबो छड़ी बाहि माना उहो अञा तपंदो अॻी बाहि अञा तपंदो माना जंहिं इन लाइ तयारी थी पई त अचो हीअं थी वियो न अचो था अचो सम्झण जी ॻाल्हि आहे न क़ुर पाक लफ़्ज़नि क़ुर सम्झणो आहे उन खां पोइ छा थींदो हीअ आख़िरी आयत आहे अलिमत नफ़्स मा अहदरत हिन लफ़्ज़नि खे सम्झणु तमामु इम्पोर्टेंट आहे जन्नत जी ख़बर आहे जहीम माना दोज़ख आहे समा माना आसमान आसमान सुफ़ सुफ़ इब्राहिम सहीफ़ा थींदा आहिनि न माना पेजिस सुफ़ थींदा सहीफ़ो चइबो आहे पेजिस खे सुफ़ माना अमलनामो इन जो सिंधी तर्जुमो सवलो तर्जुमो इहो आहे जंहिं पेजिस खोलिया वेंदा उन किताब जा हर कंहिंजो पंहिंजो किताब आहे न अमलनामो त पोइ छा थींदो अलिमत नफ़्स मा अहदर हिते ख़तमु कंदासीं इंशाअल्लाह ताला फिर नेक्स्ट टाइम त तॾहिं हर हिकु जीव जेको हाज़िर हूंदो सो ॼाणंदो छा ॼाणंदो जेको आंदो हुन ही मां आहे न मां माना जेकी हाज़िर कयई अहदरत हाज़िर कयई जेको हाज़िर कयई जेको आंदाई ख़ुदा पाक शला असांखे इंशाअल्लाह ताला उन्हनि मां करे जंहिंजे लाइ बेश्त खे वेझो कयो आमीन रब्बुल आलमीन अल्लाह पाक असांखे क़ुर पाक खे सिखण सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं बहितर अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेका ग़लती थियल आहे माफ़ फरमाए पर हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि था ॾिसूं त पोइ ख़तमु था कयूं पिया उहा इज़ा हिते घणा दफ़ा आयो आहे 12 भेरा इज़ा 12 भेरा आयो आहे ऐं जॾहिं
जीअं सूरह में हा ही ॿी ॻाल्हि इहा ॿुधाइण पिया चाहिए हिन में माना सूरत में ख़ैर आहे न इहो अमल न मां हाज़िर थींदा ऐं जेको इहा ॻाल्हि हुई न त भई इज़ा शम्स कुव्विरत वज़ल जिबाल सीरत माना सभु इहे जेके तबाहियूं आहिनि सूरह रहमान में हिकिड़ी आयत में ॿुधायल आहिनि सॼियूं कुल मन अलैहा फान कुल माना सभु मन माना जेको बि अलैहा माना मथां ज़मीन जे आहे फान माना फना थी जेको बि ज़मीन जे मथां फना थी ज़िंदगी थोड़ी आहे उनखे इस्तेमालु कजे सुठे नमूने सभु शइ फना थियणी आहे त जॾहिं फना असां थी वञूं त कम अज़ कम इहो हुजे त कुझु चङो अमल कयो अथऊं अलाह जे आसरे ते हाणे अचूं था ॿिनि टाइम ॾिसूं थोरो हा टाइम 5-6 मिंट आहिनि अञा इज़ ऐं इज़ा खे सम्झूं था पिया इहो असां हिकिड़ो दफ़ो अॻु में सम्झी चुका आहियूं पर अॼु वरी आहे दिस इज़ टेक होम हिन में वरी क्लियर कंदासीं अॼु इंशा अल्लाह ताला हिते आयो न इज़ शम्स कुव्विरत माना जॾहिं सिज वेड़बो ही छा आयो आहे इज़ा इज़ा आयो आहे इज़ा इज़ा न इज़ा हाणे इन जो मतिलबु आहे जॾहिं इज़ा माना जॾहिं यासीन शरीफ़ में माना इहो छंज लाइ आयो आहे सर इहो आयो आहे मुस्तक़बिल लाइ इज़ा माना जॾहिं थींदो इज़ा वक़्त वाक़िअ इज़ा इहो छा आहे मुस्तक़बिल लाइ यासीन शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे इज़ जाअहुल मुरसलून हिन जी माना छा आहे जॾहिं आया रसूल इज़ जी माना छा थी थिए जॾहिं हिन जी माना बि जॾहिं आहे हिन जी माना बि जॾहिं आहे फ़र्क़ु किथे आहे त ही आयो आहे जॾहिं सिज वेड़बो मुस्तक़बिल लाइ इज़ ईंदो आहे माज़ी लाइ इज़ जॾहिं हिकिड़ो हिन में किथे थोरी वेरिएशन आई आहे हिकिड़े हंधि किथे पर उन जो ज़िक्र अॼु कोन था कयूं माना इज़ जॾहिं ईंदो त इहो आहे माज़ी लाइ ऐं इज़ा हूंदो आहे कंहिंजे लाइ मुस्तक़बिल लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे ठीकु उन खां पोइ ही मां जेको लफ़्ज़ आहे न मां घण महीनो लफ़्ज़ आहे इहो दिस टेक होम टू ऐं हीअ साईं सेकेंड लास्ट स्लाइड आहे असांजी हीअ तंहिंखां पोइ हिकिड़ी आहे मां घण महीना लफ़्ज़ आहे माना कीअं मां माना जेको माना इहो दैट वाट विच उन खां पोइ मां माना छा यानी वाट हिकिड़ो ॿियो आहे वरी मां माना नाहे नो माना हे कहिड़ियूं शयूं थियूं मां जूं 3 शयूं थियूं मां माना जेको मां आहदरत न जेको हुन आंदो मां माना नाहे मां माना छा माना क्वेश्चन फॉर्म में बि ईंदो आहे माना कॾहिं ईंदो दैट विच वाट इहो हिकिड़ो कॾहिं ग्रुप इहो थींदो न नो माना नो नाहे कॾहिं थींदो क्वेश्चन माना छा ॿी ॻाल्हि इहा त वाट ॿिनि सेंस में इस्तेमालु थींदो आहे वाट डिड आई से इहो क्वेश्चन हूंदो आहे कॾहिं कॾहिं वाट क्वेश्चन में बि न हूंदो आहे छो हूंदा उहो पोइ इहो जवाबु ईअं थींदो वाट डिड आई से जवाबु ईंदो दैट इज़ एक्ज़ैक्टली वाट आई सेड हाणे हीउ क्वेश्चन न आहे पर वाट आयो आहे हिन में को बि त पर हीउ जेको मां ईंदो न इहो सिर्फ़ु क्वेश्चन जे लाइ आहे ऐं हीउ मां जेको आहे उहो वाट लाइ आहे हिते पर आगे आहे सॼो लफ़्ज़ मां पर मुख़्तलिफ़ जायुनि ते इन जी मुख़्तलिफ़ मानाऊं निकिरंदियूं जुमिले जे हिसाब सां हाणे हिते जेकॾहिं वरी असां खणी ॾिसूं हिननि खे थोरो नंढिड़ो मिसाल खणो लास्ट शीट असांजी पोइ इहो आहे जेको जिते माना निकिरे थी न उहा हिन आयत में जीअं हाणे पढ़ी आयासीं अलिमत नफ़्सुम मा अहदारत जेको ॼाणींदा कहिड़ो सभु जीअ जेको हुननि आंदो जेको उहो अमल ही माना माना नाहे इहो न सूरह दुहा पढ़ंदा आहियूं मा वद अक रब्बुक वमा क़ला माना अल्लाह पाक न तव्हांखे विसारियो आहे न तव्हां सां नाराज़ आहे नाहे माना सिंधी में छा थींदो नाहे ऐं मां माना छा हाणे हिकिड़ो इहो आयो आहे जीअं सूरह बक़र में हिकिड़ो जाइ ते आयो आहे माज़ा अरद अल्लाह बिहाज़ा मसला क्वेश्चन मार्क त कोन्हे अरबी में पर इहो क्वेश्चन में इस्तेमालु थियल आहे अल्लाह पाक जो छा इरादो आहे इन मिसाल में हिकिड़ो या त हिकिड़ो मिसाल ॾिनो अल्लाह पाक क़ुर पाक में मच्छर जो इन अल्लाह ला यस्ती मसलन मां बऊदतन फमा फ़ौक़हा अल्लाह पाक चए थो त मां मच्छर जो मिसाल छा ॾिनो मां हिन खां घटि मिसाल ॾेई सघां
ऐं जॾहिं मुनाफ़िक़ हूंदा चवनि था अलाह जो हिन में कहिड़ो इरादो आहे, इन ज़ड़ी शइ जो मिसाल थो ॾे, अलाह हेॾो सौरा कसे सुठो मिसाल था ॾे कोई अलाह एतिराज़ कहिड़ो हूंदो इहो। ईअं अलाह पाक क़ुर में चए थो त मूंखे को हया न आहे हिन खां, मां को नंढिड़ो मिसाल ॾियां वॾो मिसाल ॾियां। उहा माना मां माना छा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सेशन हिते माशाअल्लाह ख़त्म कयूं था पिया इन दुआ सां त मालिक असां सभिनी को क़ुर पाक पढ़ण जी सिखण हुन जी नसीहतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जो ॿुधण ऐं ॿुधाइण में ग़लती थिया त अल्लाह सही माफ़ फरमाए। सुब्हानक अल्लाहुम्मा बिहम्दिका अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक। जज़ाकुमुल्लाहु खैरन कसीरा। से ओवर टू यू दा रियाज़ साहब ऐं मुंहिंजा साहब। माशाअल्लाह, अल्लाह साईं कबूल कंदो सभिनी जो जेको टाइम जन ॾिनो।